टेओ लुटक जे शाह अब्दुल लतीफ चवे चुरजन मथा चाठ दुखिया पवंदे ॾींहड़ा काट पोइ हलाए रसूल साम्हूं थींदा कुछ वरी होंदी यो वारो आ कुछ समालो हाजी मुस्तफा ये महीनों भी अहिड़ो आहे भले ॾहें भलो आहे ए भलो ने भलो 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 कुछ थोरो हाजी मुस्तफा हाजी मुस्तफा वाट मां के कौन तो घाट लगी हुई आए ना मेहरबानी कर बोल यार कर मम्मी दोनों यार चपला आप यार शाबाश चंद बेटा सामूडी ते पाण जत जेके आए से दरिया मां सामूडी व्यास वरिया न विलाती जो वजन आज 12 महीना था गाल माने जैन मां सामूडी व्यास वरिया न विलाती या नसीब मां निकरी के जावे के जाती बेशक बंदर बवा छाज बंदर आए या नसीब मां निकरी के जावे के जाती दुखन ॾिठो मूंखे सूरन आया सुञाती दुखन ॾिठो मूंखे सूरन आया सुञाती वरियो कोन उन्ही जो ख़त खणी खाती सिधा ईंदा सैयद चए जे हूंदम हयाती पर भोरी तोजा भाती हाणे वरण खां वॾा विया तां न वरिया विया तां न वरिया वॾियस ते भेण बंदर सुञा बाज़ारियूं साम्हूं ॾी न सेण खाधा सभई खेण करे वेह विया निकिरी मारू के यार मारू जी मारू यार मारू के तो मारू जी बैठ वरी उम्र ते वारो अजियो जी पर वो सुर न आई ये सब बता के पूरे बैठ गया सही जामो जे वजन जी अॼु हां मन मां साम्हूं ॾे याद मारू